मोहतरम साथियों, मां आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब। साथियों, चंद ॾींहं अॻ में मुंहिंजो कराची हाई कोर्ट में हिकिड़ो मैटर लॻल हुयो प्रिंसिपल सीट में। उते मुंहिंजो वञणु थियो। हाई कोर्ट जे प्रेसिडेंट ऐं प्लस मुझे ILF के अगवान मुझे लंच जो एहतमाम कियो मेरिएट होटल में। मेरिएट होटल में वयासीं तो उते हिकिड़ो सिटिंग जज हाई कोर्ट, आर्मी जो जनरल, मेहरान शुगर मिल जो मालिक उते अॻ में ही मौजूद हुया। जीअं असांखे उन्हनि ॾिठो त उन्हनि पाण सां गॾु वेहण जी असांखे ऑफर कई। असां भी इहो क़बूल कयो। मां त हुननि जे प्रोपोज़ल ते हुयुसि पंहिंजे कराची जे सदर ऐं पंहिंजे ILF जे क़ाइद जे। उन्हनि उते वेहण खे तरजीह ॾिनी। असां उन जनरल खां पुछियो त छा सबबु आहे जो तव्हां चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ सिंध जी सॼी ज़मीन खे ग़राबाद था करियो। हुन जवाब में चयो त असली हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान हींअर कमज़ोर थी चुको आहे, फाइनेंशियली कंगाल थी वियो आहे। IMF जे पैसनि ते फ़क़ति पघार फ़ौजियुनि जी मसत थी थिए ऐं उहे जेके फ़ौज खे पैसा मिलनि था उहे आलमी सतह ते पंहिंजे लाइ वॾा वॾा जज़ीरा था ख़रीद कनि। सॼो औलाद उन्हनि जो उते सेटल आहे। पाण बि जॾहिं रिटायर थियनि था त मुल्क खां ॿाहिरि हलिया वञनि था। उन जे करे हींअर पाकिस्तान फाइनेंशियली कमज़ोर थियो आहे ऐं जेकी मुल्क फाइनेंशियली कमज़ोर थींदा आहिनि उन्हनि जे सर्वाइवल जी जंग हूंदी आहे। हींअर पाकिस्तान पंहिंजे आख़िरी हिॾकिन में आहे ऐं पाकिस्तान पंहिंजी सर्वाइवल जी जंग थो लड़े। जेसि ताईं जंग लड़ी सघियो उहो लड़ंदो। उन जे करे हू चोलिस्तान जी आहे ज़मीन खे आबाद करण जे लाइ ऐं पंजाब खे बचाइण जे लाइ बाक़ी सभिनी सूबनि खे क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया आहिनि। उन में अॻ में ईअं थींदो हुयो त काबिल नदी मां 20% पाणी पाकिस्तान खे मिलंदो हुयो, पर जॾहिं खां वठी अफ़गानिस्तान में मुस्तहकम गवर्नमेंट मार्ज़े वजूद में आई आहे त पाणी 20% जेको काबिल नदी खां मिलंदो हुयो उहो बंदि थी वियो आहे। त हाणे चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ 12 लख एकड़ ज़मीन आबाद करण जे लाइ 6 केनाल सिंधु दरिया जे मथां ठाहिण जी जेका प्लानिंग थी आहे उन में वॾे में वॾो जेको अमल दख़ल आहे उहो पंजाब जी आर्मी जो आहे। छो त पंजाब जी आर्मी आहे जेका पंजाब जे वसीलनि ते क़ाबिज़ आहे ऐं पंजाब जे वसीलनि खे हड़प कई वेठी आहे। उतां जो ब्यूरोक्रेसी उन सां शामिल आहे, उतां जा सियासतदान उन्हनि सां शामिल आहिनि, पर मेन रोल जेको आहे उहो पाकिस्तान आर्मी जो आहे। उन जे करे इहा सूरत हाल थी रही आहे। असां उन्हनि खां पुछो त जेकॾहिं तव्हां चोलिस्तान खे आबाद करे वञो त उन खां पोइ भला जेकर पंजाब जेकर तव्हां चओ था त पाकिस्तान टुटण वारो आहे, कमज़ोर थी वियो आहे, त पोइ तव्हां वटि बंदरगाह काॾों ईंदो? त हुन चयो त ठटे जे इलाइक़े खां हिकु अहिड़ो इलाइक़ो आबाद कयो वेंदो बंदरगाह जो जंहिंमें आबाद कया वेंदा वधि में वधि अफ़गानी। उहे अफ़गानी जॾहिं उते आबाद कया वेंदा उहे मक़ामी आबादी सां मुसलह थी करे विढ़ंदा ऐं मक़ामी आबादी जेका उतां जी इंतिहाई तमामु पुरअमन आबादी आहे उन्हनि जे लाइ अहिड़ा मसइला पैदा थींदा जो उहे पंहिंजा इलाइक़ा छॾींदा ऐं उहे अफ़गानी उते क़ाबिज़ थी वेंदा ऐं बंदरगाह जो मसइलो बि पंजाब जो हल थी वेंदो। छो त असांजे अॻियां इहो मिसाल आहे त जॾहिं हितां ईस्ट इंडिया कंपनी क़ाइमु थी हुई बरे सग़ीर में, पोइ मुआशी मसाइल जे सबबु हू वापसि थिया विया बरतानिया ऐं ताज़ो जॾहिं रशिया टुटो उनजो मुआशी मेन सबबु हुयो टुटण जो। त पाकिस्तान बि
मुआशी तौर ते तमामु हींअर कंगाल आहे ऐं टुटण जे क़रीब आहे। उन जे करे आख़िरी पसार में पंजाब जी इस्टेब्लिशमेंट, पंजाब जी आर्मी ऐं पंजाब जा उहे लैंडलॉर्ड्स जेके जागीरदार आहिनि उहे हिन पाकिस्तान खे इन हद ताईं खणी वञण लाइ तयारु आहिनि त ज़मीनूं त आबाद करे वठूं ऐं सिंध जे बंदरगाह ते कब्ज़ो कंदासीं। बलोचिस्तान जे बंदरगाह में नज़र हुननि जी आहे ग्वादर में, पर बलोच लिबरेशन आर्मी या बलोच सरदार इवन उतां जा गैरतमंद आहिनि जेके पंहिंजे क़ौम जे लाइ विढ़नि था, पर असांजो सरदार जागीरदार वॾेरो MNA MPS सियासतदान मुकमिल तौर ते नाकारा ऐं उहे पंजाब जा ग़ुलाम आहिनि, उनमें का बि उमेद कोन्हे। साथियो, जेकर मुंहिंजो मौक़िफ़ तव्हांखे पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं ॿुधिजो ऐं शेयर कजो। महिरबानी।